पहिरियों त कंहिं बुज़ुर्ग जो बयान हले केर बि अचे उते नारो न आहे क़ुरान खां को मथे आहे जा मां हुजां या केर बि हुजे अलाह रसूल जी ॻाल्हि पई हले उन विच में नारो हणणु इहो मुनासिब कोन्हे। अलाह पाक आवाज़ दीपक को छो बंदि लाए न हर माण्हू खे एटोटाइज़ कई त लाउड जी विस्तारबंदी कराई तव्हांजो एॾो चिंची विकार हीअं सॼो माण्हू ॾिसण में अचनि पियो। साथी थोड़ा अॻिते सुरी अचो तलब ॾेखारियो अलाह साईं खे असां दीन ॿुधण आया आहियूं तलब खणी आया सुरी अचो माशाअल्लाह कुझु त भयनि जो भतो हलाल सुरो ई नथा भला तव्हां मां ॾिसो तव्हांजे करे कुर्सी छॾे हिदायत जा फ़ैसिला तलब वारे लाइ थींदा आहिनि बेतलब खे अलाह हिदायत न ॾींदो आहे। अबू जहल जो दर दर में हो न मिलियसि हिदायत छो त तलब खानसि। हज़रत बिलाल साईं काथों आयो सुहैब साईं काथों आयो सलमान फारसी तलब खणी आया फ़ैसिलो ई तलब ते आहे हिदायत जो अलाह खां दुआ आहे अल्लाह सां सभिनी खे हिदायत अचे। नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम उतलु मा उहिया इलैका मिनल किताबि व अक़िमिस सलात इन्नस सलाता तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलम मा तस्नऊन सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़्क़िहु फ़िद्दीन वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सब साकी बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ लो। अल्लाहुम्मा सल्लि अला इस्मि मुहम्मदिन जिस्मि मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद। अवल नाम अल्लाह जो हीअं मंझ हंडा पाए पांदगीची में डोह दमर बख्शा कावड़ गुस्से कूड़ का पंहिंजी जान बचा इश्क अरबी जाम सां रखी नीम निभा मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंझ रचा। मां त साईं मौलाना गुलाम मुस्तफा बुल्ले साहब जो बयान ॿुधण आयुसि पर साईं वीचारे महिमान जे एतिराम में पंहिंजो बयान ई अध में छॾियो। इंतिहाई लंबो जहिड़ो सफ़र करे पंहिंजे भाइरनि जहिड़ो दोस्त भाऊ धनी बख्श भयो साहब जी मारिफत से मोहम्मद इस्माइल साहब जे दावत थे प्रोग्राम था असुल सूफ़ी मोहम्मद इब्राहिम भाई रहमतुल्लाह अलैह वो वीचारो कराई पर उन जे बाग खे वरी पंहिंजे बचड़े संभालियो। इन जे करे वॾनि खां जेका शइ वरसे में मिले छड़ो खजूं ऐं बाग ऐं ट्रैक्टर थोड़ी संभाल वॾनि जे वरसे मां जेको दीन जो कमु मिले उहो बचनि खे संभाल। हाँ इन जे करे ख़ैर कढो न भयो उहो बि नंढनि ॿारनि जे हथों ॾींदा कयो त ॿारनि में आदत पई त बाबू अलाह जे नाले ख़ैर थी नबीअत औलाद घुरंदा ई इन जे लाइ आहे त असांजे दीन जो कमु संभाल। ज़करिया अलैहिस्सलाम रोए पियो अल्लाह औलाद ॾे छा कने औलाद खे बनी संभाले बाग संभाले जी न वयरसुनी वयरसु मिन आले याकूब वजअलहु रब्ब रज़िया। अल्लाह जेको दीन जो कमु अध में छॾियो थो वञा उन दीन जे कम खे अची संभाल। नबीअत औलाद ई न लाइ घुरंदा असां साईं ट्रैक्टर पापे का मिल्कत में मिलियो बनी मिली खजूं मिलियो पिणे जेको अलाह जे नाले 5000 ॾींदो उहो केरु ॾींदो पिणे जेको मौलवियुनि खे हाज़िरियूं भरींदो उहो केरु भरे। इन जे करे वॾनि जा सभु कम संभालणा आहे। अल्लाह बरकत ॾे मोहम्मद इस्माइल वीचारे खे चई यार बाबू जलसो कंदो हो मां बि इहो जलसो छॾींदुसि। अल्लाह मुंहिंजे बाबे खे क़बर जे क़बर खे जन्नत जो
आखिरी पहरा है ॾींहं जो बि मां तव्हांजे साम्हूं क़ुरान पाक जे 21 सिपारे जी पहिरीं आयत तिलावत कई आहे। इन आयत में अल्लाह ताला टिन शयुनि जी अज़मत बयान कई आहे। कलामुल्लाह जी अज़मत, नमाज जी अज़मत ऐं अल्लाह जे ज़िक्र जी अज़मत। फरमाया उतलु मा ऊहिया इलैका मिनल किताब, सोना उन कुरान जी तिलावत कर जेको मां रब तो मोहम्मद ते अरशतां नाज़िल कयो। माना हुजूर साईं जन कुरान पढ़ंदा भी हा, वरी मिठो मोहम्मद कुरान ॿुधंदो भी। अॼु आलमन कुरान पढ़ी नबी साईं जी सुन्नत ज़िंदा कई ऐं तहां भयन वरी कुरान ॿुधी मोहम्मद जे ॿुधण वारी सुन्नत ज़िंदा कई। भाई पासा इन जे करे हुजूर फरमाया कुन आलिमन, या त पाण आलिम थिजो, ऐं मुतअल्लिमन या भला तालिब थिजो, ऐं सामिअन भला तालिब बि न थियो आलिम बि न थियो त टाइम कढी अची आलिमन जूं ॻाल्हियूं ॿुधिजो। ऐं सामिअन भयो तव्हां बि कंहिं न कंहिं खाते में आयो। ऐं सामिअन हुजूर तो फरमाए और सामने अचजो टाइम कढी अचजो ॿुध। भला इहो बि टाइम नथो मिले मसरूफ़ आयो त ऐं मुहिबन घर हुजो, होटल ते हुजो, पोता किथे हुजो, आलमन जी ॻाल्हि निकिरे न एतिरो चवंदा कि यार असां को भला इन ॻाल्हि दीन जी रख। इहो बि हिकिड़ो खातो आहे। हुजूर तो फरमाए पंजा न थिजो। या रसूल अल्लाह पंजा केड़ा? पाक फरमायो आलमन जे गिला न कजो, आलमन जे खिलाफ ज़बान इस्तेमाल न कजो। फला तकुन खामिसन फतुहलक, जेकॾहिं पंजा थियो ज़बान इस्तेमाल कयो त पोइ हलाक थी। ॿी हदीस तो पढ़ा पाक फरमाए सजाती ज़मानन अला उम्मती, मुझे उम्मत एड़ो ज़मानो ईंदो जो यफिरून मिनल उलमाए वल फुक़हा, आलिमन खां मुफ्तिन खां माण्हू इहे टहंदा जे ॿेले जो ढोर माण्हू खां टहंदो आहे। हदीस तो पढ़ा पाक फरमाए फसल्लल्लाहु अलैहि सलास बलिया, जॾहिं आलिमन खे नफ़रत कंदा, कुरान वारनि खां नफ़रत, त पोइ अल्लाह मुंहिंजे उम्मत ते 3 अज़ाब कंदो। आलिमन खां नफ़रत जे करे 3 अज़ाब कहिड़ा? अव्वलुहा अन तुरफ़अ अल बरकतु अला कसबे, पहिरियों अज़ाब कमाईअ मां बरकत चट। पीउ कमाईंदो, 9 पुट कमाईंदा, पूरी न हूंदनि, छो त बरकत हुई आलमन जे दुआन में, उहे इनखे वणनि ई नथा। अव्वलुहा अन तुरफ़अ अल बरकतु अला कसबे, पहिरियों अज़ाब कमाईअ मां बरकत चट। ॿियो वसल्लतल्लाहु अलैहिम सुल्तानन ज़ालिमा, ॿियो अज़ाब रब ज़ालिम बादशाह मुक़रर कंदो। इमरान खां मथे कहिड़ो ज़ालिम थींदो जे नबी साईं जे इज़त जो बि हया न करे, जंहिंखे ख़त्म नबूवत लफ़्ज़ चवण नथो अचे, जे हेॾा ग़रीबनि जा घर ड्राहे तबाह, इंक्रोचमेंट पिणस इमरान जहिड़ो चरियो तो ही काइनात में कोन। अल्लाह पाण खे गाॾियूं ॾींदो, असां हिकिड़ो चरियो हो पंहिंजो पाण खे गाॾियूं ॾींदो, खीसे में 2 बादामियूं विझी पोइ स्कूल ईंदो आहे। छोकिरनि खे चवंदा मुंहिंजे खीसे में 2 बादामियूं घणियूं 2, कंहिं जेको ॿुधाईंदो 100 रुपया ॾियां छोकिरो उथी बीहंदो 2, चई कहिड़े कुते जे पुट तोखे ॿुधाए? अरे तो जो ॿुधायो बाबा, या बांग पंहिंजी मस्ती थी, बांग पूरी थी तो वरी बांग जो भी मसइलो ॿुधाए।
हाणे घोड़े खे जो भांग ॾिनो चई त वेठो जमायत हिते वेठी आहे नमाज़ केरु पढ़े बिना मशूरे जे कम न कंदा कयो तबलीग जमात वारा केॾा होशियार आहिनि शबे जुमा ते ख़ल्क़ गॾु थींदी न पंहिंजे टाइम ते नमाज़ पढ़ंदा बिना लाउड जे भांग ॾींदा त मजमो न टुटे जमायत सभु हिते वेठी आहे नमाज़ केरु पढ़ंदो ॿियो भांग जो मसइलो इहो आहे त जिथे तव्हां वेठा आहियो उतां जे वेझे वारी मस्जिद जे भांग जो एतिरा असांजे शहर में भांग ईंदी न साईं चुप क्यों भांग थिए भांग थिए भांग थिए सखर में 1.5 कलाक भांगा हलंदियूं माठ कयूं वेठा आहियो त ॻाल्हायो पंहिंजी पाड़े जी मस्जिद जेका वेझी मस्जिद आहे उन भांग जो एतिरा बसि सखर में 360 मस्जिदियूं तव्हां 2 कलाक माठ कयूं वेठा आहियो इहो मसइलो यादि करे छॾियो क्यों अज़ाब उलमा का नफरत जे करे क्यों वसालिस यखरुजून मिन दुनिया बगैर ईमान क्यों अज़ाब उलमा का नफरत जे करे दुनिया मां वींदो त बेईमान थी वेंदो ईमान छो त ईमान जा चौकीदार आलिम हा उहे हिनखे वणनि ई न पिया दुआ कयो अल्लाह असां सभिनी जे ईमान जी हिफ़ाज़त अल्लाह असांखे दीन जी सम्झ नसीब हुज़ूर साईं जन क़ुरान पढ़ंदा बि आहे वरी क़ुरान ॿुधंदा बि आहे साहबी सॻोरो घर में क़ुरान पियो पढ़े साईं जन गलीअ मां गुज़रिया क़ुरान जो ॿुधऊं हुज़ूर बीही रहिया कलाक न 2 न 3 न 4 सुबुह जे बांग ताईं मिठे मोहम्मद क़ुरान ॿुधो ॾाढा चओ सुबुह बुलंद आवाज़ से अल्लाह बरकत ने मोहम्मद इस्माइल के लाउड भी भलो घुरायो अथई सुबह जो साहबी दर खोलियो या रसूल अल्लाह कहाँ इते फरमायो हाँ तू कुरान तो पढ़े मुझे दिल न चो तो मां तुझे तिलावत के पूछी पाण फरमाए वाह जो कुरान तो पढ़े मुबारक थई जे या रसूल अल्लाह मांखे तव्हांजी ख़बर हुजे आउं ॿुधो था त अञा ठाहे पढ़ा पाण फरमाए छड़ो मां न पियो ॿुधा अर्श ते मोहम्मद जो रब बि तुंहिंजो क़ुरान ॿुधे पाण फरमाए मेराज वारी रात मां जन्नत मां 3 आवाज़ ॿुधा मेराज जो महीनो अर्शम मथे अरबी वजो मेराज वारी रात 7 आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे शरीकुल अकरान हेठ मिठो मोहम्मद मथे रफ़रफ़ हेठ मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठ मिठो मोहम्मद मथे 1.25 लाख नबी हेठ मिठो मोहम्मद मथे भया फकीर जिब्रील हेठ मोहम्मद वञा मथे पे वञे रब दुनिया के मैसेज पियो ॾे पैगाम पियो ॾे तो सॼी दुनिया हेठ मोहम्मद मथे बता को चवई मां जहिड़ो आहे मां जहिड़ो मां तो जहिड़ो तोखे पघर अचे त दबता हुज़ूर खे पसीनो अचे त अतर जी ख़ुशबू तो ॻाल्हाए त वात मां थुकूं निकिरा नबी कलाम करे त नूर जो लाठो तू इशारो करे माण्हू पुछो समझी विड़ी पवन मोहम्मद इशारो करे चंड टुकड़ा थी किरी तू निंड करे वधू चच नबी निंड करे वधू बरकरार ॾाढा नथा जो सुबह मूंखे लॻे थो हाणे तव्हां थकिजी पिया आहियो भला जेके थका हो ॾाढा जो सुबह साईं भुलिजी माफ़ रमज़ान जो पहिरियों रोज़ो रखे जे बुठी होटल जे वेंदा हिकिड़ो गिलास ॿियो गिलास अरे जा पुट तो त रोज़े जा टायर कढी छॾिया पर शरीयत चए थी जब ई माफ़ भुल में पी वञे मां बाप हयामत कमरे जो अंदरां दर ॾेई बीठो भुल में मां इलाही पढ़े हुअमि सची ही मुंहिंजो जेको टाइम आहे न इहो मुंहिंजो ॻाढ़ी मोज गहनो कलोड़ो सभु जलसन वारा मूंखे चवंदा तूं पछाड़ी अचु तूं पछाड़ी दुआ कयो मुराद अली शाह मरे त इहो जहाज़ मांखे गाॾी साबुण दानी जेतिरी
अल्लाह मेरा छो छो दुनिया के पैगाम हो तो सॼी दुनिया हेठ जो महबूब मोहम्मद जन्नत मां टे आवाज़, हिकिड़ो क़ुरान जो आवाज़, ॿियो जुतीअ जो आवाज़, जिब्रील ई केरु आहे इसमो बिलाल आहे घुमे फर्श ते आवाज़ अर्श बेटा ईद जे राणे वट रात नौ नियापो आयो लधाऊं लतीफ़ हुजे ॾातर वटो ॾाढ कोन पुछई तो ज़ात जेके आया से अॻियां हे जंहिं जलसो करायो आहे केरु हिन सैयद आयो कुरैशी आयो वया फ़कीर भया हिन जन्नत जा वया ज़ात जे ॾात थोड़ी आहे अल्लाह जंहिंखां कमु वठे टियों नबी साईं कहिड़ो आवाज़ ॿुधो टियों नबी साईं जी सुन्नत जो ॾिठी न जन्नत जे हूरुनि त सहरा थी चवनि असां होरा में सारा चवंदियूं न अलाह हयाती ॾे न रुगो कूड़ हणनि डंडे ते रहण ले जा बस कर मासी चपरा मायूं सुधरनि न मुल्क सुधरे छो त असांजो रिमोट ई हिन वटि आहे हीअं जो वठण थियूं आनंद मुड़ुस खे जनवरीअ में पगार ज़ाल मुड़ुस मां कमु कढी थिए त ॿिनि तरीक़नि सां भयऊ ॾिस मूंखे केॾो तजुर्बो आहे बि हिकिड़ी या त महीनो ॾींदसि तोखां त जुमो भलो 60,000 जो हिंदोरो वठी आयो तुंहिंजे घर त 6 लख झुकी में खपाए वञे खैरपुर मां हिंदोरो वते भेजो सुलेमानी चांहि पापनि सां या ज़ाल कमु कढंदी त रोई रोअण त माइन में फीट थियल आहे मूं तुंहिंजे घर सुख त ॾिठो ई कोन्हे हिंदोरे में पई लुॾंदी त बि रांबा नबी से मेराज करे आया माइन के वाइज क्यों माइन के कह के माइन कदे कदे माइन में पियो हे भलो आया 100 रुपया तो संदड़ी अंबो चांडियो चांडिया का फुरींदा है चांडिया वडो गानो भी चांडियो जलाल वडो धाड़ेल भी चांडियो परू धाड़ेल परू चांडियो कोने जिन मुखे फुरियो ये धाड़ेल राजा ये लूसी धाड़ेल आलम के न फुरींदो सैयद के न फुरींदो मुर्शिद के न फुरींदो हाँ परू चांडियो बस बिहारी ना फुरला मथे चढ़ियो ॾिठे त न्याणियूं वेठियूं लई आयो न फुरी फुर छो चई न न्याणियूं वेठियूं न्याणियुनि जे मुंहं ते चांडियो फुर करे या गैरत बर्दाश्त कजे हाणे त पहाड़े जो बि हयाव नथो अचे राति को न धणी बख़्श ॾे धक्का अहिड़ो काबू कयो त धणी बख़्श जल जाई त ॿ धक्का पहाड़े सो बि खजीअ जे छड़ीअ जे सुंडे ते फुर थींदी आहे हमराव कमंद जी छड़ी खणी पियो फुर करे छाजी छड़ी कमंद जी छड़ी के सब पैसा कढो मोबाइलूं कढो जंहिंखां फुर पियो करे न उन चयो पहिरियों हथियार ॾिसो पोइ लहे करे कमंद जे छड़ीअ ते अरे धणी बख़्श वाह जो धणी बख़्श पे लॻियो त लत अहिड़ी आई अथईं जो आना ॿई टुटल पहाड़ी में फुर कभी आ जा एड़ो मोहांडो हाईवे ते त वञी बि भई असांजी पुलिस अला हयाती रे टाइम ते नहीं अल्लाह नहीं दिया पुलिस के फोन कयो ना हेलो भयन मां फुर पई थे ऐसे छो फोन रखी वॾे मुंचे के चऊं ॾिस मुंहिंजी वर्दी इस्त्री थियल दाढ़ी रख पकड़ी मोबाइल जा टायर ॾिस अॻियां पंचर आहिनि पोयां बस
3 कलाक गुजरी वेंदा धाड़े न जाम बिटरपी वेंदा पोइ अची पुलिस पहुचंदी घणा ॼणा जा पुट तमला अची घणे मुखा फुर कई ना धाड़े पुलिस पहुंची वो ऐसे जो भी भयो हो काटी वञा मूंखे चईसीं कपिड़ा कहिड़े रंग जा मूंखे हिते क्लेशन पई आहे मुंहिंजो मुटु पियो वहे वरी ॿिए सूबेदार जो साईं शाहपर केतिरा आहिनि मां फुट पटी घणी शाहपर पे ॾिठा मां पाड़े जो हया करे मां पाड़े में थोड़ी फुर कबी आहे पाड़े में थोड़ी चोरी कबी आहे न अहिड़ो मुड़ुस माण्हू आहे न सखर हली धारा नासूं रची रही मैं को फुर करे ना बस विड़ी पो हाणे तव्हां चवंदो तूं छो न विड़ी है हुज़ूर तो फरमायो मन कान दून माल ही फहुव शहीद जेको पंहिंजे इज़त ऐं माल जी हिफ़ाज़त कंदे वयो हलियो न इहो शहीद अल्लाह बस धनी बख्श बि सही ते शहादत खां बच आए किथे नंबर्स कोने दा शादी पंहिंजी शादी हाँ ज़रे ते शहादत मूंखे हिकिड़ी माई अचो मुंहिंजे पुटु विञाइजी वियो 3 साल थिया नथो लभे जो मां दुआ कर शहीद थी हुजे जंहिं भागा वाई त सही अहिड़ी हुमायूं हा पोइ माईअ खां मूं पुछो न भले में भली माई कहिड़ी हुई चई भले में भली माई ही बीबी हवा अमा हवा मुझे छो चे ससु कान है ससु ज्यादा सो रही है बस मां वरी बे मौजू के वियो सकियो जन्नत जो होला सुन्नत के दिसी सजा पे चवन छापी चवन चन पियो सुबहान मन ज़य्यन रिजाल बिल्लुहा पाक अल्लाह जे मर्दन के सिंगारियो डाड़ीअ सां जन्नत जो होला पियो चवन मर्दन जो सिंगार डाड़ी आहे माइन जो सिंगार मथे जा डिगा डिगा वार आहिनि अब माइन के 500 रुपया दी मथो कोड़ाई 1000 रुपया 50,000 वो 50,000 में मथो न कोड़ान भाया तू 20 में कम लाए हो मास्टर में सार न तो क्या अल्लाह तौफीक दी सकर मां एकड़े हमरा के तो दाढ़ी न तो रखे चे दाढ़ी वरी अन कंदी छा मुझे वो शाहपरन मां घणा खरा रखणो नबी से फरमाए मां मेराज करे हेठ लथस मां के रब सद कयो पोया ओ सोना मोहम्मद जी मौला मुर उम्मत का अला एन युकरिमु सलासन पाजी उम्मत के न्यापो दिजा न्यापो पियो चे मेराज वाली रात भया फकीर न्यापे मोकल मारो अल्लाह खणी अचण वारो मोहम्मद रसूलुल्लाह गवाही ॾियण वारो कलामुल्लाह ताके बुधाने वारो असदुल्लाह ता सब ही तो जो सुभान अल्लाह दुआ सा मदीने वाले जो इश्क भइयो तो विरोध करे जा भइयो शान मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत असमत कुरान जमीयत इस्लाम कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर बड़े वाह साईं मोहम्मद इस्माइल तुम जो जलसो पीरिय में जाम थीस न तो पछाड़िए जलसा मुला देर थकन तो के घर केड़ी थ्रेशर हलाएंगे जमल बीते या बे मुही पला बैठे तने तो सब माण्हू मुखे रात मुझे जलसो रांदड़ दीवान आया
चयोसीं असांजी चांहि बि क़बूल कर, असां तुंहिंजो वाइज़ बि ॿुधंदासीं। 45 ॼणा 5 हज़ारे जा नोट पिया घोरनि। वाणिया तव्हांजे खीसे में जहिड़ो नांग वेठो। हिन चांडे वीचारे खे शाबस 100 रुपया ॾिनई कमर मां आयो। उनखे ॿियनि चयो वरी तव्हांजो छा जलसो मुसलमाननि जो, मुलो उन्हनि जो, तव्हांजो छा? चयो झल दॿारो मुलो ॿुधा खलड़ी मुला तुंहिंजी मार्केट। जन्नत जो हुरा मेराज वारी रात न्याको केड़ो चे जान दा पीर मां जी इज्जत कन। मेराज जो मतलब ये तो ना 27 रजबीअ ते मस्जिद के सिंगारियो, लाइटियूं हाणो, हलवो ठाहियो, पाण बि खाओ, मुड़न खे बि खारायो ना। पैगाम आ मेराज जो, मीलाद जो पैगाम आ, करबला जो पैगाम आ। पैगाम त असां मुला ॿुधाइण ई नथा। जय जान पी माउ जी इज्जत कन। असांजे छोकरनि खे पी वणे थो। नबी से फरमायो 4 अदब था पी जा, ला तम शमामहू, पी जे अॻियां नाला न कयो, भला त खुद कबला, पी खां पहिरियों कचहरी में न वियो, भला तद बेस्मी, पी खे नालो वठी सॾु न कयो, भला त सबत ल पंहिंजे पी खे गारियूं न ॾियो। अॼु असांजा छोरा होटल ते चांहि वेठा पन, उते पंहिंजे पीउ जी गिला था कनि। बाबू कुझु नथो करे, बाबू कुझु पिणे कुझु कयो तॾहिं त तूं जाओ। लक्ष्य दे देने जो ना तो क्या गिलाला पिया जी मिलो न चाहता क्यों पियो खे कुछ पियो खां पुछना छो आरा खपाई है पैसा काजे कई तो क्या हको केड़ो आ पियो खां पुछण जो चरिया। नवी संजे ज़माने में हिकिड़ो पुटु पंहिंजे पीउ खे बबूरियूं लई हो, जवानियूं ॿई न खपाए छॾियूं। पीउ ज़रूरत पइजी वई। 2 सालनि खां पोइ पुटु मोटी आयो। पीउ खे चई मूंखे पंहिंजूं ॿोरियूं वापसि कर। चई तुंहिंजा बच्चा मुंहिंजा बच्चा घर में खपीनि। चई ॾे न त मां नबी साईं खे दाण थो ॾेई अचां। पीउ चुसि भले वई। पुटु वियो नबी साईं खे दाण ॾियणु। पीउ आयो मुसलो विछाई अची रुनो अल्लाह नबी वटि फ़ैसिलो वियो आहे इंसाफ़ थींदो, पर मुंहिंजी भारत थी मूंखे अची ॾाड़ीअ में ख्वाब न कराए। हुज़ूर नौजवान पुट खे चयो पुट जंहिं ते दाई आयो आहे उहे आहे किथे, वञी वठी अचेसि। वठी आया, हथड़नि जी मुठ पोड़ो। नबी साईं उथी बीठा, चादर विछायो, फरमायो हिन ते वेठो। पर फरमायो तुंहिंजो पुटु त माॾे आयो, तूं काॾे वए? सुॾका भरे हुन पोड़े चयो या रसूल अल्लाह मां हुन रब खे दाण ॾियण वियो हुउसि जे तो मोहम्मद खे सचो नबी करे पोखियो। नबी साईं जन पुट जी बाह वठी पीउ जे हथ में ॾेई फरमायो अंत व मालूक लिअबीक, तूं ऐं तुंहिंजी मिल्कियत पीउ जो हक़ आहे त ॿ खपाइनो अथई। पीउ तोखे खपाए त बि तोखे पुछण जो हक़ न आहे। पीउ त घर जो बादशाह हुआ न, मालिक आहे, जीअं वणेसि तंहिं करे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॾसां, पीउ मां अहिड़ा रिश्ता अथव भयऊ ख़ुदा जो कसम, ये कॾहिं साड़ न कंदा। सौट साड़ कंदा, मासा त साड़ कंदा, पुफाट साड़ कंदा, मौलवी साड़ कंदा, ख़ुदा जो कसम भाइर साड़ कंदा। यूसुफ अलैहिस्सलाम सां कंहिं साड़ कयो भाइर। पर पीउ ऐं माउ अहिड़ा बवाहिद रिश्ता अथव जेके कॾहिं साड़ न कंदा। पुट जहाज में चढ़ी अचे न त बि माउ चवंदी अल्लाह मुंहिंजे बच्चे खे अञा वधा, अल्लाह मुंहिंजे बच्चे खे अञा वधा। ये ॿई रिश्ता ई अहिड़ा। अॼु नाराज़ न थियो त भयो मां हिकिड़ो जुमिलो चई वञा, नाराज़ कोन थींदव थींदव त मुंहिंजी बनी आहे छा हू काका सच त चऊं कावड़ बोसो इस्माइल हूअं ई मुंहिंजो यार आहे, घणी बख़्श मुंहिंजो यार आहे, मूंखे घुराईंदा उका कावड़ जो सच चऊं तूं चवां इहे जुमिला दिलि जे पटीअ ते लिख चवां चवां चवां
दुनिया में वॾे में वॾा पीर, वॾे में वॾा मुर्शिद पी मां था। पी मां खां मथे कोई मुर्शिद कोन्हे, कोई पीर कोन्हे। पीर खां मथे मुर्शिद कोन्हे, मां खां मथे बीबी कान्हे। खुदा जो कसम जटन जाहिल पीरन खे पाॾाई काबा काए था ॾियो। मां वीचारी खे ईद ते जुती बि नथा वठी ॾियो, पादर खाईंदव। भले मुंहिंजे तकीरूं पीरन खे वञी ॿुधायो। पीर खां मथे कोई मुर्शिद कोन्हे, मां खां मथे काई बीबी कान्हे। ॿुधी छॾियो। नबी साईं जन काबे जो तवाफ़ पिया कनि। हुजूर जो साथी हुजूर जे अॻियां ही कांबो बदल अथसि। कांबो ये ॿाहिराणी ज़मानो गाह कंदे कांबो बदलंदा आहियो। कांबो बदल हुजूर साईं उन कांबे ते हथ रखियसि। पुट ही छा अथई? चई या रसूल ही मुंहिंजी अम्मा आहे। या रसूल ही सभु तो हज पियो पढ़ायां अम्मा खे ईअं कांबे में खणी काबे जो तवाफ़ कराईंदो आहियां। या रसूल अम्मा जो हक़ अदा कयो। हुजूर फरमायो न न न 9 महीना जेको तोखे पेट में खयो है न, उन्हनि रातिनि मां हिकिड़ी राति जो बि तो हक़ अदा कोन कयो अथसि। मुंहिंजो ॻाल्हियूं तव्हांखे थोरियूं कौड़ियूं लॻनि थियूं, पर दवा सम्झी पी छॾी। दवा पोड़नि खे वणंदी आहे, लप गोरियुनि जी भले पीउ पोड़ा पीउ फ़ाइदो थींदो। पी अॼु मां वज़ीफ़ो थो ॾियां। खुदा जो कसम केॾो बि कमु फाथल अथव, नौकरीअ जो मसइलो आहे, बदिलीअ जो मसइलो आहे, ऑफिसर ॾुखियो लॻी वियो अथव, कंध में कतुल नाहक कीच में पइजी वियो अथव, कंहिंजो दुआ न करो। माउ जे पेरनि में अची वियो, अम्मा मुंहिंजे लाइ हथ खण। भया तुंहिंजे कम जे विच में जबल रुकावट हूंदो, माउ जे दुआ जे सदके रब जबल टोड़े तुंहिंजो कमु कंदो। जंहिंजी दुआ क़बूल थिए उन खां दुआ घुरायो न था। मैदा मुर्शिद न सुञाणा तो तेरे मुर्शिद को। ये जा पी मां जहिड़ा आहिनि न, कोई कई मुर्शिद वठण जी ज़रूरत कान्हे। ॿुधी छॾियो। माउ खां दुआ करायो, माउ खां। जो नौजवान जेका माउ लाइ ॿोलियूं था ॻाल्हाइनि, अम्मा कुराड़ी थी वई आहे, अम्मा खंघे थी, अम्मा सुम्हण नथी ॾे, अम्मा चरी थी वई आहे। 9 महीना तोखे पेट में खई तॾहिं चरी कान हुई। धोॾाणी बणिजा तुंहिंजा लटा धोतई तॾहिं चरी कान हुई। भुरचाणी बणिजी तुंहिंजा खाधा तयारु कई तॾहिं चरी कोन आई। सहरा चई मोड़ ॿधी लाॾो घोट करे खलपुर मां तोखे परणाए आई तॾहिं चरी। अॼु तुंहिंजे अम्मा चरी आहे या केसर तो में जोणे विधी आहे। माउ खां दुआ करायो, माउ खां। बसि वॾो पीर माउ आहे। हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह ॼाओ हो न, नाबीन हो, नाबीन। दाई वञी ॿुधायो मां बच्चो ॼाओ थी पुट, पर नाबीन थे अखियूं। अल्लाह मां वञी मुसलो विछायो, रब बच्चो ॾिनो अथई अखियूं ॾेस, बच्चो ॾिनो अथई 40 रातियूं रुनी मुसला ते रोई रोई रब खां पंहिंजे बच्चे खे अखियूं वठी ॾिनई। जे बुखारी शरीफ़ किताब रखे। अरे बसि यार मूंखे टाइम ई अहिड़ो ॾिनो, मां छा कयां। ॿियो चइजान त आलम जी इज़त, ॿियो चइजान आलमनि जी इज़त कनि। पहिरियों चइजान पीउ माउ जी इज़त कनि, टियों चइजान त क़ुरान जे हाफ़िज़ जी बि इज़त कनि। अब हाणे रमज़ान शरीफ़ अचे थो, तव्हां वटि तराबियूं केरु पढ़ाईंदा? पुलिस वारा त पेदा हाफ़िज़ अचे न भयो अहिड़ी ख़िदमत कयोसि, खीर काढ़े बादामियूं विझी मिसरियूं विझी ख़िदमत कयोसि। अल्लाह तव्हांखे जन्नत जा खीर पियारे। तराबियूं पढ़ी उतां करे वञी हाफ़िज़ जी गिला कंदा, तकड़ो पढ़ी पोइ पिणे खे वठी आहे त पढ़ाए। क़ुरान जे हाफ़िज़ जी गिला कबी आहे चरिया
नबी से फरमायो माखे मेराज में 3 शयूं मिलियूं। 3 सूरह बकर जो आखिरी रुकू हर उन उम्मतीअ जे शफ़ात जो हक़ जेको शिरक न करे। 50 नमाज़ संजन वठी हेठि लथा। मूसा अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम बीठो छा मिलियो जे 50 जे 100 मिलन त बि ठीकु आहे। छो त ख़लील हो न यार यार सां लेखो कंदो आहे। हो त पुट पियो कोहे तव्हां भया मंडी बकरी बि न पवंदा पोइ बि मसाइला पुछंदा वधंदा नओं मौलवी थी साईं आमिर भला कर्ज़ीअ ते कुर्बानी ऐं कर्ज़ कहिड़ो अथव उबड़ीअ ते ॾाढी कुड़ाई ते अज मुंहिंजा 20 रुपया हे जेको वर्ल्ड बैंक खां कर्ज़ खणी न ॾे त रब खे वठण ईंदो न ॾींदव न अलाह जे नाले रब ईअं लोड़ आहे। अबा डिलीवरी आहे और गाॾी करे अचो डाक्सन कयो माई खयूं था वञो में खयूं था सखर वञी पहुता डॉक्टर सारा अलाह हयाती ॾिनो उमत जा ख़ैर खुआ माई मारे खणी आया आहियो छोरो भले ॼमण ते हुजे सुई बि उहा हणंदसि जेका पाण में खे हणंदी में खे हण त खीर पट ते माईअ खे हण त छोकिरो पट ते बिल बाबा घणो 45,000 चिॿो छोरो जाओ न ॾियो अलाह जे नाले। मोहम्मद इस्माइल जलसो रखे न भाऊ पाण ई पुछंदा कयो जलसो रखियो थी हा ये 2 कट्ठा चांवरनि जा ये बोरी बसरनि जी हे मुंहिंजा 5,000 रुपया हे मुंहिंजा 2,000 वरी ॿियो भयो उथी ॿिए चए लाउड जा पैसा मां ॾींदुसि वरी ॿियो उथी ॿिए शामियाने जा पैसा मां थो ॾियां वरी ॿियो चए जमायत जी देगियूं मां थो कयां वरी टियों भयो उथी ॿिए त मौलविन जी मानी मां कंदुसि पर मौलविन जी मानी उहो करे जेको ताज़ो खैरपुर जो प्लाट खपाए अचे मौलवी थोड़ा ही पालन आए थे मैं हूँ पालन गज्जी पौंदा क्यों कुरान जे वाइज में कुरान तो जे तावनो वलल बिरि वतक़वा नेकी में हिक ॿिए जी मदद कयो ये वो प्रोग्राम क्यों थे अल्लाह सांजन हेठ लथा मूसा अलैहिस्सलाम बीठो पुछे जा मिले होचे 50 जे मोरा 3 नथा पढ़ने हेड़ा चंगा मूसा असा के सुनिया तो मूसा अलैहिस्सलाम हुजूर के चाचे इन उम्मत कला कस्तती उम्मत कमजोर आ कुछ घट करा ये उम्मत पोड़ी आ ये उम्मत पोड़ी आ पोड़ी 3 दफा पुलो ला पढ़नी सजे खत्म हो सभा पोड़ी आ न पोड़े मानो में 3 गालियों मुंदियो तो भयो नाराज न चन पोड़ा त मां बुधा नाराज कोन थी ना पोरी माफी दो ठन भला पोड़े मानो में 3 गालियों मुंदियो तो खर्च घणो सजे घर जो खर्च हिकड़े पासे पोड़े जो खर्च भले हिसाब कजो ॿियो कम सफ़ा थोरो कंदो जो सजे ॻोठ जे कावड़ियो वेठो हरू भरू न ॾियणी न वठणी इन जे करे पोड़नि जो थोरो कम बि घणो अथव पोड़नि खे वधीक कम न चओ पोड़ो वञी भाॼी वठी आयो न कश्मीर पताके बसि पोड़नि खे वधीक कम न चवंदा कयो छोकिरो तू चोस बाबा तू लटा इस्त्री करियो पायूं नमाज पढ़ कुरान पढ़ असांजे लाइ दुआ कर बस तुंहिंजी इहा ड्यूटी आहे ॿियो दुनिया जो कमु थो थो न ये पोड़ी उम्मत आहे कमु थोरो कंदी मज़ूरी जबल वठंदी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो घटि करा पढ़ूं असां घटि मूसा छो पियो कराए ख़बर अथव असांजो लाचार कोन होसि भयो पंहिंजो कमु ॾिठई त मूं त न दीदार कयो ही त हर हर पियो दीदार करे हर हर पियो अञा 45 40 35 अञा घटि 25 अञा 20 अञा मूसा अलैहिस्सलाम जी भई दिलि थी नबी साईं सां ऐं भयो जंहिंजा दिलि थी वेंदी आहे न उन सां बहाना करे बि ॻाल्हाइबो आहे टोपी किथां वरिती अथई टोपी नथी वणेसि टोपीअ वारो जुती किथां वरिती अथई पिणस जो कारखानो मिड़ई बहानो करे ॻाल्हायां मूसा अलैहिस्सलाम बहाना शुरू किया कि उम्मत कमजोर घटि करा घटि जॾहिं 50 मां 5 थियूं
रब चो सोना वो ॾिस लिखियूं 50 तुंहिंजे करे 45 खे लीक थो ॾियानि तुंहिंजा पढ़ंदा 5 सवाब 50 या हदीस मो हैदराबाद बयान कयो हिकिड़ो कांग्रेस जो थी बीठो कि अल्लाह भलो करे मूसा अलैहि सलाम जो अञा हिकिड़ो दफ़ो मोटाए सां त जान ई छॾे 5 मां बि अची फाटाए नमाज 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 मन अकामहा फक़त अकाम दीन जे नमाज कायम कई उन मोहम्मद जो सॼो दीन कायम कयो अॼु मां हिकिड़ो तव्हां भयनि जे लाइ नओं पैकेज तयारु करे आयोसि पर मूंखे वारो देरि सां ॾिनई मुंहिंजो मूड फिटाए छॾियो न त अॼु मां तयारी इहा करे आयो हुउमि त भयनि खे ॿुधायां त असांजो नबी साईं सुबुह जो तहजुद खां पहिरियों उथंदा हुआ पोइ वेंदे सुम्हण ताईं सॼो ॾींहुं नबी साईं छा कंदा हुआ उहा ज़िंदगी तव्हांखे मोहम्मद जी ॿुधाईंदा छा कयूं मूंखे टाइम इहो पैकेज वरी कमल ॿिए दफ़े सॼो तहजुद खां वठी ॿुधाईंदुसि त हुज़ूर सुबुह खां वठी वेंदे सुम्हण ताईं इशा ताईं सॼो ॾींहुं असांजे नबी साईं जो कीअं गुज़रंदो लेट थी वई रब्बना अतमिम लना नूरल ए अल्लाह सभिनी जी हाज़िरी क़बूल कर ईमान ऐं इख़लास वारी ज़िंदगी नसीब कर नफ़्स ऐं शैतान खे गड़ा भया के दीन जो मरकज़ बन नबी जो गुलाम सूफी मोहम्मद इब्राहिम रहमतुल्लाह अलैह जे कब्र के जन्नत जो पाक अल्लाह उन जी बख्शिश फरमा उन जे दर्जात के बुलंद रमज़ान शरीफ अचे पे रोज़ा नसीब कर तरावीह नसीब कर शब कदर नसीब कर ए अल्लाह मुबारक अमाल नसीब कर पर भी असांखे ज़ालिमन तुझे मस्जिदन खां परे रखे अरे करीम रमज़ान जे चंड खां पहिरियों असांजी बख्शिश सही मग़फ़िरत फरमा सॼे कमनि कोताहियुनि खे माफ़ कर रजब में बरकत ॾे शाबान में बरकत ॾे असांखे रमज़ान जो बहारो ॾेखार अल्लाह सल्ली अला इस्म मोहम्मद जिस्म मोहम्मद रूह मोहम्मद बलद मोहम्मद नासियत वजह वजीह मोहम्मद करीम मोहम्मद रहीम मोहम्मद शफीक मोहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम जेतिरो टाइम दुनिया में रहे कलमे जे तवार सां रह पाण ॾे घुराए रोड ते अस्पताल में जिथे हुजऊं ज़ुबान ते पाक कलमो ॾियारी आमीन ला दोस्तों